घोटकी म्यूनिसिपल कमेटी सां गॾु पब्लिक हेल्थ जे कामोरनि ॿिए घोटकी शहर जी भींग करे छॾी। गंदे पाणी जे खूहनि डिस्पोज़ल खे हलाइण लाइ लखें रुपयनि जे तेल जा बिल ठाराए लखें रुपया हड़प करण लॻा। इन्हें घोटकी में मौजूद गंदगी पाणी जा केतिरा ई खूह डिस्पोज़ल नाकारा बणियल आहिनि, पर पब्लिक हेल्थ जा कामोरा उन्हनि खे सही ॼाणाए लखें रुपयनि जो तेल वसूल करण लॻा। इन त घोटकी जे इलाइक़नि भिटाई नगर ऐं ॿियनि में पब्लिक हेल्थ जे कामोरनि जी नाअहली सो अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। ज़रियनि मूजिब घोटकी पब्लिक हेल्थ जे इंजीनियर अब्दुल रऊफ़ कोलाची ऐं एडीओ जमियत मिल शहर जे भिटाई नगर समेत ॿियनि इलाइक़नि जा दुकान भञराए शहर खे ॿोरी छॾियो ऐं ॿिन्ही कामोरा करप्शन में पिणु घुरिबल आहिनि। उन हवाले सां पब्लिक हेल्थ जे ज़ुल्म ख़िलाफ़ भिटाई नगर जे रहवासियुनि अली हसन, सरवेज सिंधी, मुनीर अहमद ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त हिकु तरफ़ म्यूनिसिपल जा कलूर आहिनि त ॿिए तरफ़ घोटकी पब्लिक हेल्थ जे कामोरनि असांजा मोहल्ला ॿोड़े छॾिया। हिन शहर जे अक्सर हंधनि जा दुकान भञराए शहर खे ॿोड़े छॾियो आहे। हिन जे त पब्लिक हेल्थ जे इंजीनियर अब्दुल रऊफ़ कोलाची जमियत मिल जे नाअहली सबबि शहर जा अक्सर गंदे पाणी जा खूह डिस्पोज़ल नाकारा बणियल आहिनि, पर ही कामोरा कागज़ी कार्रवाई ऐं ठीकु ॼाणाए लखें रुपया हड़प करे रहिया आहिनि। इन त केतिरे अरसे खां असांजे मोहल्ले गंदे पाणी जे लपेट में आहे। नालियूं उथलियूं वहनि पियूं, पर हू सिर्फ़ु ठल्ला आसरा पिया ॾियनि। हिन जो त पब्लिक हेल्थ जे नाअहली सबबि शहर जे अधु हिसे में बीमारियूं पिणु फैलिजी वियूं आहिनि। बार बार एहतिजाज जे बावजूदि हिननि जे कन ते जूं बि नथी चुरे। हू चवनि था त असांजे केर बि वार विंगो नथो करे सघे, असांखे वॾे माण्हुनि जो हथु आहे। उन मौक़े ते शहरनि चीफ जस्टिस नेब FII एंटी करप्शन ऐं सेशन जज घोटकी खे अपील कई त घोटकी पब्लिक हेल्थ में थींदड़ करप्शन जो नोटिस वठी शहर जी सफ़ाई खे यकीनी बणायो वञे।